الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والمحصنات من النساء إلا ما ملكت أيمانكم كتاب الله عليكم وأحل لكم ما وراء ذلكم أن تبتغوا بأموالكم محصنين غير مسافحين فما استمتعتم به منهن فآتوهن أجورهن فريضة ولا جناح عليكم فيما تراضيتم به من بعد الفريضة إن الله كان عليما حكيما. صدق الله العظيم. निकाह बदल शादीशुदा औरतुन खां मगर जो मालिक थिया सॼा हथ तव्हांजा लिखियो आहे अल्लाह ताला जो तव्हांजे मथां ऐं हलाल कयो विया तव्हांजे लाइ उहो जेको सवाइ इन्हनि जे आहे तलब करणु तव्हांजो पंहिंजे मालनि सां शादी कंदड़ न ज़िना कंदड़ पोइ जिन सां नफ़ो वरितो तव्हां इन्हनि खां पोइ ॾियो तव्हां इन्हनि खे महर इन्हनि जा मुक़ररु शुदा नाहे गुनाह तव्हां ते उन में जो राज़ी हुजो तव्हां ॿई इन्हीअ सां राज़ी थियो तव्हां इन्हीअ सां महर मुक़ररु करण खां बाद बेशक अल्लाह ताला ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। सूरत निसा जो चौथों रुकू आयत नंबर 23 का आयत नंबर 24 ताईं सिर्फ़ हिकिड़ी आयत तिलावत की से। चौथे सिपारे जो आख़िरी रुकू ऐं पंजे सिपारे जो आगाज़ इन आयत जो तर्जुमो ऐं तिलावत कई से। इन आयत जे ज़िमन में ईंदड़ मसाइल जिन के मारिफुल क़ुरान मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 363 ते इन्हनि आयात जो तफ़सीर नकुल कयो आहे ओ पेश ख़िदमत आहे ऐं हिन रीत आहे। मथों अल्लाह ताला मथिन आयतुनि में बयान फ़रमायो त उहे औरतूं जिन्हनि सां तव्हांजो निकाह करणु हराम आहे निकाह हलाल नाहे उन्हनि औरतुनि में शादीशुदा औरतूं भी आहिनि जेकर कहीं जे निकाह में आहिनि तो ॿियो माण्हू उन्हनि सां निकाह नथो करे सघे जो का हिकिड़े जे निकाह में हुजनि वरी ॿियो माण्हू उन्ही सां निकाह करे ईअं करणु जाइज़ कोन्हे को जो हिकु औरत बैक वक़्तु हिकु खां वधीक मुड़ुस रखी सघे ईअं जाइज़ नाहे। हिन दौर जा बाज़ जाहिल मुल्हिद चवंदा आहिनि त मर्दनि खे जॾहिं हिक खां वधीक घरवारियुनि जी इजाज़त आहे त औरतुनि खे बि हिक खां वधीक मुड़ुसनि खां नफ़े वठण जी इजाज़त मिलणु घुरिजे। इहो मुतालबो सराहतन क़ुरान शरीफ़ जे आयतुनि जे ख़िलाफ़ आहे। इहा जाहिलाना ॻाल्हियूं आहिनि। मर्द जे लाइ कसरत अज़वाज हिकिड़ी नेमत आहे जेका हर मज़हब ऐं मिलत में जाइज़ करार ॾिनी वई जंहिंते इंसानियत जी तारीख़ गवाह आहे पर औरत जे लाइ हिक वक़्त में हिक खां वधीक मुड़ुस हुजणु उन औरत जे लाइ बाइस मुसीबत आहे जो हिकिड़ी औरत जा केतिरा ई मुतअद्दिद मुड़ुस हुजनि इहो मुसीबत जो सबबु आहिनि जो
ॿ मर्द हिकु औरत जा मुड़ुस थी वञनि उन जे लाइ बि बाइस नंग ऐं आर आहे, सरासर बेशर्मी ऐं बेहयाई आहे। उन सां गॾोगॾु उन में कहीं ॿार जो साबित नसब हुजण जो कोई बि रस्तो बाक़ी नथो रहे। हाणे जेकर का औरत के मुतअद्दिद मुड़ुस हुजनि ऐं ॿार थिए त इहो ॿार कहिड़े मर्द जो लिखिजे, कोई बि इन जो रस्तो बाक़ी नथो रहे। जॾहिं केतिरा ई मर्द कंहिं औरत खां फ़ाइदो वठंदा पैदा थियण वारी औलाद खे उन्हनि मां कंहिंजो पुटु तजवीज़ कजे, इन जे लाइ कोई रस्तो बाक़ी नथो रहे। तंहिंजे करे इहो गैरत ऐं हया जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे, क़ुरान ऐं अल्लाह ताला जे शरीयत मुतहरा जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे, जंहिंसां नसब वग़ैरह साबित कोन था थियनि। बाहमी हुकूक ऐं फ़राइज़ जी ज़िम्मेदारी कंहिं ते आइद थींदी, इहे मसाइल आहिनि। ख़ासि तबई ऐं अक़ली एतबार सां बि जेकॾहिं ॾिठो वञे, हिकु औरत जे लाइ केतिरा ई मुड़ुस थियण जो कोई जवाज़ नज़र नथो अचे, छो त शादी जो बुनियादी मक़सदु हूंदो आहे तनासुल, औलाद जो पैदा थियणु। हाणे जेकॾहिं हिकु औरत केतिरनि ई मर्दनि मां हामिल थिए त इहो उन जे लाइ मुसीबत थी वेंदो, तनासुल ऐं तवालुद जो सिलसिलो ख़राब थी वेंदो। ऐं ॿिए नंबर ते इहा शइ आहे त औरत मर्द जे मुक़ाबले में सिन्फ़ नाज़िक आहे। उहा वीचारी हिकिड़े ई मुड़ुस जे हुकूक पूरा करण में उनखे बसा औक़ात तकलीफ़ थींदी आहे त मुतअद्दिद मुड़ुसनि में उन जी ज़िंदगी जेको आहे ॾाढी ॾुखी थी वेंदी। तंहिंजे करे शरीयत मुतहरा अहिड़े कम जी बिल्कुलु इजाज़त न ॾिनी आहे ऐं हराम आहे, ऐं अहिड़ा जिन जो जेको मुतालबो कनि था इहा जाहिलाना ॻाल्हि आहे ऐं क़ुरान ऐं हदीस जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए इल्ला मा मलकत ऐमानुकुम, मगर जिन औरतुनि ते तव्हांजा सॼा हथ मालिक थिया आहिनि, इन मां मुराद आहिनि बानियूं, जंहिंजी सूरत इहा आहे त मुस्लमाननि दारुल हर्ब जे काफ़रनि सां जिहाद कयो ऐं उतां कुझु औरतूं क़ैद करे आया, ऐं उन्हनि औरतुनि में जेके औरतूं दारुल इस्लाम में आंदियूं वियूं उन्हनि जा मुड़ुस दारुल हर्ब में रहिजी विया, त उन औरतुनि जो निकाह दारुल इस्लाम में अचण सां पंहिंजे अॻे मुड़ुस सां ख़तमु थी वियो। हाणे इहे औरतूं जेकॾहिं किताबिया या मुस्लिमा हूंदियूं त उन्हनि सां दारुल इस्लाम में कोई बि मुस्लमान निकाह करे सघे थो। ऐं जेकॾहिं अमीरुल मोमिनीन उनखे बानी करे कई मुजाहिद सिपाही फ़ौजी खे माल गनीमत जे तक़सीम में ॾिए तॾहिं बि उन सां इस्तिमता जाइज़ आहे। लेकिन इहो निकाह ऐं इस्तिमता हिकु हैज़ अचण खां पोइ जाइज़ आहे। जेकॾहिं हमल आहे त पोइ वज़ाए हमल ज़रूरी आहे। इन आयत जे ज़िमन में कुझु मसइला आहिनि। जेकॾहिं का काफ़िर औरत दारुल हर्ब में मुस्लमान थी वञे ऐं उन जो मुड़ुस काफ़िर आहे त 3 हैज़ गुज़रण खां पोइ उहा उन जे निकाह खां जुदा थी वेंदी आहे। ॿियो मसइलो आहे त जेकॾहिं दारुल इस्लाम में काई काफ़िर औरत मुस्लमान थी वञे ऐं उन जो मुड़ुस काफ़िर हुजे त हाकिम शरअ उन जे मुड़ुस ते इस्लाम पेश करे। जेकॾहिं उहो मुस्लमान थियण खां इनकार करे त काज़ी उन्हनि ॿिन्ही में तफ़रीक़ करे छॾे, जुदाई करे छॾे, ऐं इहा तफ़रीक़ तलाक ॻणबी। उन खां पोइ इद्दत गुज़ारे करे उहा औरत कंहिं मुस्लमान सां निकाह करे सघे थी। किताब अल्लाह मुहर्रमात जो ज़िक्र, उन्हनि जी हुरमत अल्लाह जे तरफ़ों तयशुदा आहे। अल्लाह ताला इहा लिखत फरमाई आहे त हे रिश्ता हलाल, हे रिश्ता हराम। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो उहिल्ल लकुम मा वराअ ज़ालिकुम, इन्हनि मुहर्रमात जेके हाणे ताईं मज़कूर हुयूं इन रुकू में, उन खां अलावा जेके ॿियूं औरतूं आहिनि तव्हांजे लाइ हलाल आहिनि। मसलन चाचे जी धीउ, सौटनि जो निकाह पाण में जाइज़ आहे। मामे जी धीउ, मासात, उन्हनि जो निकाह पाण में जाइज़ आहे। मामे ऐं चाचे जी घरवारी
उन्हनि जे वफ़ात या तलाक़ ॾियण खां पोइ हिन शर्त सां त मज़कूरा अक़साम में कहीं को ॿियो रिश्तो मुहर्रम न हुजे त पोइ उन्हनि सां निकाह करे सघिजे थो। ॿियो को मुहर्रमात जो रिश्तो न हुजे त पोइ जेका चाची हुई, चाचो फ़ौत थी वियो, मामी हुई, मामो फ़ौत थी वियो, या चाची खे चाचे तलाक़ ॾेई छॾी, या मामी खे मामे तलाक़ ॾेई छॾी, हाणे इन्हनि में ॿियो कोई मुहर्रमात जो रिश्तो हिन सां निकाह करण वारे हमरा सां न आहे त पोइ उन जे लाइ इहो निकाह करणु जाइज़ आहे। ऐं इन में पालियल ॿार जंहिंखे माण्हू एडॉप्ट कंदा आहिनि, पालींदा आहिनि, उनजो पंहिंजो न आहे पर पालियो अथनि, त उहो बि जेकॾहिं पंहिंजे घरवारी खे तलाक़ ॾिए या फ़ौत थी वञे त उन जे घरवारी सां जंहिं माण्हू उन खे पालियो आहे उहो उन सां निकाह करे सघे थो। शरीयत इन जी इजाज़त ॾिनी आहे, जाइज़ आहे। मावरा अज़ालिकुम में इहे दाख़िल आहिनि। अन तब्तगू बिअमवालिकुम, उन खां पोइ अल्लाह ताला फ़रमाए थी इहे मुहर्रमात अल्लाह से बयानु फ़रमाया। उन्हनि खां पोइ हलाल औरतूं जिन सां निकाह करणु आहे, पर अल्लाह से फ़रमाए तो उन्हनि खे तव्हां हक़ महर ॾेई करे उन्हनि सां निकाह जो रिश्तो इज़दिवाज कयो। को बि निकाह महर खां ख़ाली नथो थी सघे, हता के जेकॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में इहो तय कनि त निकाह बिना महर जे थींदो तॾहिं बि महर ॾियणु लाज़मी थी वेंदो। ज़ाल मुड़ुस भली चवनि त बिना महर जे निकाह कयूं था त बि इन खे शरीयत जे हुकुम जे मुताबिक़ हक़ महर अदा करणो पवंदो, जंहिंजो तफ़सील फ़िक़ह जे किताबनि में ज़िक्र थियल आहे। ॿियो इहो आहे त महर उहा शइ थींदी जंहिंखे माल चई सघिजे, जेका शइ माल हुजे उहा हक़ महर अदा थी सघे थी। अहनाफ़ जे मज़हब में आहे त 10 दिरहम घटि में घटि महर हुजणु घुरिजे, 10 दिरहम, ऐं 1 दिरहम 3.5 माशा चांदी जो हूंदो आहे, वज़न आहे उन जो। 1 दिरहम 3.5 माशा, 3.5 त माना 3 सवा सिधा इहे, ऐं अधु ॿियो मिलायुसि त 15 ॿिया, माना 45 माशा चांदी। हाणे उनजे जेका क़ीमत बीहे घटि में घटि हक़ महर एतिरो आहे। मुहसिनीन गैर मुसाफ़िहीन, अल्लाह ताला फ़रमायो त इहो हक़ महर अदा करे हलाल औरतूं तलब कयो ऐं इफ़त ऐं पाक दामनी वारो निकाह जो रिश्तो क़ाइमु कयो। निकाह जे ज़रिए सां इनखे हासिलु कयो। माल ख़र्च करे ज़िना जे लाइ औरतूं तलाश न कयो, छो त ज़िना में बि माल ख़र्च करणो हूंदो आहे, पर अल्लाह ताला फ़रमाए हक़ महर ॾेई करे माल ख़र्च करे निकाह वारो रिश्तो तलब कयो, माल ख़र्च करे ज़िना न कयो, छो त ज़िना में बि माल हूंदो आहे। गैर मुसाफ़िहीन, पंहिंजो इहो शहवत पूरी करणु, पाणी जो ज़ियान करणु ऐं अहिड़े क़िस्म जी जेको आहे इंसानी इस्लामी पाकीज़ा ज़िंदगी के ज़ाया न कयो। फमस्तमतातुम बिही मिनहुन्न फ़आतूहुन्न उजूरहुन्न फ़रीज़ा, जिन औरतुनि निकाह खां पोइ जिन औरतुनि सां इस्तिमता कयो अथव त उन्हनि खे महर ॾियो, इहो तव्हांजे मथां फ़र्ज़ु मुक़ररु कयो वियो आहे। इन आयत में इस्तिमता मां नफ़े वठण मां मुराद आहे घरवारियुनि सां हम बिस्तरी ऐं वतियो करणु। जेकॾहिं महज़ निकाह थी वञे ऐं रुख़्सती न थिए ऐं मुड़ुस खे नफ़े वठण जो मौक़ो न मिले, बल्कि उहो उन खां पहिरियों ई तलाक ॾेई छॾे, त हाणे अधु महर इन खे ॾियणो पवंदो। निकाह थी वियो, रुख़्सती न थई, मुड़ुस उन सां पंहिंजे ज़ौजियत वारा तालुक़ क़ाइमु न करे सघियो, अॻ ई तलाक ॾेई छॾियईंसि, त हाणे इन खे अधु महर ॾियणो पवंदो। पर जेकॾहिं इस्तिमता जो नफ़े वठण जो मौक़ो मिली वियसि, पोइ तलाक ॾिनईंसि, त पोइ हाणे इन खे मुकमल महर ॾियणो पवंदो। रुख़्सती भली न थिए, निकाह थी वियो, मौक़ो किथे मिली वियसि, पंहिंजो उन हक़ अदा करे वरितो, छो त निकाह खां पोइ उनखे जाइज़ हुयो। हाणे इन नफ़े वठण खां पोइ तलाक ॾेई छॾी अथईंसि, त हाणे शरीयत इस्लामिया में उनखे मुकमल महर अदा करणो पवंदो। एसिताणी इहा हिकिड़ी आयत पढ़ीसीं, उनजो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ियोसीं। सुभाणे जी जेका आख़िरी आयत आहे इन रुकू जी, उन में अल्लाह ताला बयानु फ़रमाए हुर्मत मुता, निकाह मुता या मुते जी हुर्मत, उन जे मुतलिक़ आकाम आहिनि। इंशा अल्लाह ताला तफ़सील सां इन तफ़सीर जे
इन वज़ाहत जे मुताबिक़ इन आयात जे तर्जुमे सां इंशाअल्लाह ताला सुभाणे ज़िंदगी रही त इनखे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।